नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा में ख़बर ॾींदा हलूं त ठरी मिरवा थाणे जे SHO दरिया ख़ान जतोई प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ठरी मिरवा जी अवाम जान माल जो मुहाफ़िज़ आहियूं। असीं कंहिं बि ॾुआरी खे बख़्श न कंदासीं। मां अवाम खे अपील थो करियां त पुलिस जो मुकमल साथ ॾियनि ऐं किथे बि ॾोह थिए त असांखे फौरी तौर इतला ॾियनि त जीअं असां कार्रवाई करे सघूं। जंहिं बाद इन चयो त तालको वॾे में कुझु ॾींहं पहिरीं मोबाइल जी दुकान जी छित तोड़े मोबाइल ऐं रोक रक़म चोरी करे फरार थी विया, जंहिंजी रिपोर्ट मीरवा थाणे ते दर्ज कराई वई। दुकान मालिक नबीदाद बांबण जी फरियाद ते इरशाद अली बांबण ऐं परवेज़ अली बांबण ते ठरी मीरवा थाणे ते FIR दाख़िल कई वई। इन खां पोइ असां पंहिंजी कार्रवाई कंदे चोरनि खे मोबाइल समेत गिरफ़्तार कयो। असां मोबाइल जा IM कोड ट्रेस कराया हुआ, जंहिंजे सहारे असां चोरनि वटि पहुतासीं ऐं मोबाइल समेत इरशाद अली बांबण खे गिरफ़्तार करे वरितो ऐं 25 मोबाइल चोरी थियल हुआ, जंहिं मां हिन वटां 10 मोबाइल वापसि कया विया आहिनि। बाक़ी जांच हले पई। हिन चोरनि में जेके भी मुलवस आहिनि हुननि जो रस्तो रोक कंदासीं ऐं जल्द खां जल्द इन्हनि खे भी गिरफ्तार करे लाकअप हवाले कयो वेंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।